अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़स्अलू अहलज़्ज़िक्रि इन कुन्तुम ला तअलमून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे इन आयत जे ज़रिए सां उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे इहा तालीम ॾिनी आहे त पंहिंजी ज़िंदगी शरीयत जे मुताबिक़ गुज़ारियो। पोइ उन जे लाइ बहितरीन तरीक़ो इहो आहे त कुन आलिमन, पाण पढ़ी अहल इल्म थियो। जीअं तव्हांखे कंहिंखां पुछणो न पए, पाण सिखो। पर जेकॾहिं एतिरी फ़ुर्सत तव्हांखे न मिली आहे, पाण न सिखी सघिया आहियो औ मुतअल्लिमन, त पोइ अहल इल्म आलिमनि वटां, सालिहनि वटां, जेके पढ़ियल हुजनि उन्हनि वटां थोरो थोरो पुछंदा रहो, सिखंदा रहो। कुझु न कुझु ॻाल्हियूं उन्हनि वटां, उन्हनि जे मजलिसनि, उन्हनि जे महफ़िलनि में वेही करे उन्हनि वटां सिखंदा रहो। पोइ पंहिंजी ज़िंदगी उन मुताबिक़ गुज़ारियो। पर जेकॾहिं इहो बि तव्हां वटि न आहे औ सामियान, त पोइ कम से कम इन्हनि अहल इल्म माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा त कयो। ॿुधी ॿुधी बि माण्हू यादि करे वेंदो आहे, सिखी वेंदो आहे, पोइ उन ते अमल कंदो आहे। पर जेकॾहिं इहो बि न आहे तव्हां में, उन्हनि जे मजलिसनि महफ़िलनि में वेही बि नथा सघो, पर पुठियां किथां बि कंहिं बि ज़रिए सां वीडियो ऑडियो जे ज़रिए ॿुधी बि नथा सघो, त पोइ औ मुहिबन, मुहबत ई रखंदा कयो उन्हनि सां। इहो मुहबत जो दर्जो बि तव्हांजे निजात जे लाइ काफ़ी आहे। वला तकुन ख़ामिसा, पंजो न थिजो। न पाण पढ़ी सिखो, न उन्हनि वटां तालिब थी करे रहो। तव्हां सां सम्झो आहे त शायदि तालिब इन खे चइबो आहे जेको गोॾा भञी मदरसे या स्कूल में जीअं वेही पढ़ंदो आहे, उनखे तालिब चइबो आहे। न, जॾहिं बि अचिजे का न का ॻाल्हि पुछिजे, सिखिजे, इहो तालिब आहे। कहिड़ी बि उमिरि जो हुजे, कहिड़ी बि कैटेगरीअ जो हुजे, कहिड़े बि दर्जे में माण्हू हुजे, कहिड़ी बि क़ौम सां निस्बत सां तालुक़ रखंदड़ हुजे, तालिब उहो आहे जेको पुछे, उन ते अमल करे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण अहल इल्म बि नथा थियो, तालिब बि नथा थियो, उन जूं ॻाल्हियूं ॿुधो बि नथा, मुहबत बि नथा रखो, पंजे दर्जे में हलिया वियो, पोइ फ़तहो लक, पोइ हलाक थी वेंदो। निजात जा इहे 4 सबब आहिनि। पर पोइ बि जेकॾहिं अञा आज़ादीअ वारे माहौल में हलिया विया हो, जिथे जिथे तव्हांखे शरीयत जी ज़रूरत पवे, मसइलनि मसाइलनि जी ज़रूरत पवे, फ़स्अलू अहल ज़िक्र इन कुन्तुम ला तअलमून, तव्हांखे ॼाण कोन्हे का त पोइ अहल इल्म खां पुछो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां सहाबा किराम पुछंदा हुआ। हालांकि उन दौर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन त ख़ुदि अमली क़ुरान हुया, अमली क़ुरान आइडियल नमूनो हुया। कोई जेकॾहिं उन ज़माने में चवे हा न त क़ुरान पाक तव्हां मुस्लमाननि वटि किथे आहे, अथव? वाकई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में क़ुरान पाक लिखियल त कोन हो न। उन दौर में जेकॾहिं कोई पुछे हा त तव्हां मुस्लमान क़ुरान पाक ते अमल कंदा आहियो, क़ुरान अथव किथे, त ईअं चई सघिबो हो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं इशारो कंदे त हीअ असांजो क़ुरान, हीअ असांजो क़ुरान। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ुदि अमली नमूनो आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां जेका ॻाल्हि कंदे ॾिसंदा हुआ, ईअं कंदा हुआ। जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटां ॿुधंदा हुआ, ईअं कंदा हुआ। जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाईंदा हुआ, ॻाल्हाइण उथण ईअं कंदा वेंदा हुआ। पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटां सिखी ॿुधी न सघिया, त उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछंदा। एतिरे ताईं जो हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कोई तव्हांजो पहिरीं प्यारो, को रिश्तेदार, को अज़ीज़ प्यारो माण्हू
रत जो रिश्तेदार वफ़ात करे वञे त पोइ उन ज़माने में रोअंदा हुआ, पर वॾा पार कढी, पार बि अहिड़े अंदाज़ में जो अहिड़े क़िस्म जूं औरतूं मर्द मुक़ररु थियल हूंदा हुआ जेके जनाज़े जे मथां बीही करे वॾे वाके पार कढंदा हुआ त पोइ उन्हनि जे रोअण खे ॿुधी करे घर धणी बि रोई पवंदा। छो त उन दौर जो माण्हू जेके हुया, उन दौर जे माण्हुनि जूं दिलियूं पकियूं हुयूं, सख़्तूं। कोई रिश्तेदार वफ़ात करे वेंदो त पोइ रोअण न ईंदो हो उन्हनि खे। पोइ अहिड़ा माण्हू घुराईंदा हुआ, मायूं घुराईंदा हुआ, जेके मायूं मायुनि में मर्दनि में बीही करे उन जा गुण, उन जूं सिफ़तूं मैयत जूं ॻाए, उन जो प्यार मोहबत ॿुधाए करे पार कढी रोंदा। जीअं असां वटि कॾहिं कॾहिं थींदो आहे, अड़े अब्बा मुंहिंजो कमाइण वारो हिकिड़ो थींदो आहे, कॾहिं को बेइख़्तियार थी करे रोई पवंदो आहे, अबो मां जा मां वीचारी। उन दौर में ईअं चई करे घर वारनि खे रोआरियो वेंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बाबा न रोंदा कयो, अल्लाह ताला जी शइ ॾिनल आहे, अल्लाह जी अमानत आहे। अल्लाह ताला जेसि ताईं चाहे असांजे विच में रखे, जेसि ताईं चाहे वापसि वठे, न रोंदा कयो। हाणे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़बान मुबारक मां सहाबनि सगोरनि ॿुधो त मैयत जे मथां रड़ियूं करे, दाऊं करे, पार कढी न रोंदा कयो। हाणे ॾिसजो कीअं था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पाण खां पुछनि। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणीअ बीबी ज़ैनब नियापो मोकिलियो, बाबा साईं घर ॾांहुं अचिजो, मुंहिंजो नंढड़ो चाक कोन्हे, इंतिहाई नज़र जी हालत में आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कुझु ख़बर हुई त बीमार आहे, शायदि हुन जी ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा हूंदा, ऐं उहा मावा मुंहिंजी न्याणी आहे, इन वक़्त में मूंखे घुराए थी ऐं मां वेंदुसि त मतां बेसब्री थी पए। पाण जवाब में फरमायूं त मां कोन थो अची सघां, इहो पैगाम ॾियोसि ज़ैनब खे, पुट अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल इहे नेमतूं अमानतूं हूंदियूं आहिनि, जेसि ताईं रखे असांजे विच में हुनजी मर्ज़ी, वठे त बि हुनजी मर्ज़ी। नियापे खणण वारो खणी वियो, ग़ालिबन हज़रत उसामा बिन ज़ैद हो रज़ी अल्लाह ताला अन्हु। वियो पर बीबी साहिबा वरी मोकिलियोसि, न वञ बाबा साईं खे वठी आ। वरी आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथी पोइ विया त बीबी साहिबा उहो नंढड़ो बीमार जेको उहो खणी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ में ॾिनो, ऐं अचानक उन वक़्तु हुन जा इहे पछाड़ का पसा हुआ, हुनजो साह पियो दम पियो परवास थिए। जॾहिं हुनजो दम परवास थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा ॻड़िया। फौरन साहब सगोरो पुछे थो, साईं इहो छा आहे? ॻाल्हि सम्झी? साईं अॻ में तव्हां फरमाईंदा हो त कोई वफ़ात करे वञे त न रोंदा कयो, हाणे तव्हांजे अखियुनि मां पाणी थो ॻड़े, पोइ साईं इहो छा आहे? इहो छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा इंसान जे दिलि में अल्लाह तबारक व तआला जेका रहम वारी सिफ़त ॾिनी आहे, शफ़क़त वारी सिफ़त ॾिनी आहे, इहो उनजो नतीजो आहे। मूं झलियो आहे त पार कढी न रोंदा कयो, गुण ऐं गुण न ॻाईंदा कयो, ॿियनि खे न रोवारींदा कयो। बाक़ी कंहिंजे दिलि मां जेकॾहिं कंहिं पंहिंजे अज़ीज़ रत जे रिश्ते जे लाइ शफ़क़त ऐं रहम दिलीअ खां का ॻोढ़ा ॻड़नि था त उन खां मना कोन्हे। मसइलो सुवाल करण सां वाज़े थी पियो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पंहिंजी ज़ाती न्याणी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह वफ़ात करे वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, हुनजो जनाज़ो तयारु हो क़बर में दफ़नाइण जे लाइ। पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़बर मुबारक ते वेठा, जेसि ताईं क़बर ठही तयारु थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा वहनि पिया। वरी साहिब पुछा कई, साईं इहो छा आहे? हुते त ॾोहिटो हुयो, हिते न्याणी आहे, साईं इहो छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा बच्चनि जी शफ़क़त ऐं रहम दिली आहे। दाऊं करे कूकूं करे न रोइजे, बाक़ी बेइख़्तियार कंहिंजे अख मां ॻोढ़ा ॻड़ी था पवनि त इहा इंसान जी रहम दिली आहे, इहा ज़ाहिर थींदी पई। इहा बि जेकॾहिं कंहिंखां ज़ाहिर नथी थिए पोइ त पको इहा फितरती आहे, इहा ज़ाहिर थींदी, हिन खां मना कोन्हे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो
तव्हां मां को आहे अहिड़ो जंहिं अॼु राति पंहिंजे घर वारीअ सां जिमा न कयो हुजे? हज़रत अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु हथ मथे कयो, साईं मां अॼु कोन कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तूं क़ब्र में लह त मैयत खे अंदरि क़ब्र जे हवाले कयूं। इहे ख़ुदि इशारा बि आहिनि त उन वक़्तु माण्हू अहिड़े दुनिया जे लज़तुनि ऐं शहवात खां बि उन वक़्तु जेकर अहिड़ो माण्हू लहे जेको इन्हनि खां बि पाक थियल हुजे। इहे बि ताज़ा थियल न हुजनि, इहो इशारो आहे, फ़र्ज़ु वाजिब कोन्हे को। त मक़सदु चवण जो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबनि सगोरनि पुछो आहे त एतिरियूं ॻाल्हियूं बि पुछियूं आहिनि त पोइ तव्हां असांखे ॻोड़े ॻाढ़ण खां मना कयो, रोअण खां, त हे तव्हांजा ॻोड़ा। इहे बि पुछा आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारियो आहे। इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि मां ख़ुलासो ही थो निकिरे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जीअं पंहिंजे बच्चनि जे मथां शफ़ीक़ हा, महिरबान हा, जीअं अबू अम्मा थींदा आहिनि, ईअं पंहिंजे पूरी उम्मत जे लाइ बि इंतिहाई शफ़ीक़ ऐं महिरबान आहे। अल्लाह ताला जे ज़ात खां पंहिंजे पूरी उम्मत जे माण्हुनि जे लाइ रोअंदा रहिया, दुआऊं घुरंदा रहिया, माफ़ी घुरंदा रहिया, बख़्शिश घुरंदा रहिया अल्लाह ताला खां। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी शुफ़ाअत हूंदी गुनाहगारनि जे लाइ, हूंदी अबोझनि जे लाइ, हूंदी नाकारनि जे लाइ, जेके सफ़ा बेकार पोइते पियल हूंदा, मुंहिंजी सिफारिश हूंदी उन्हनि जे लाइ। इहे तसलीअ तौर ते लफ़्ज़ ॾिनऊं त जेके गुनाहगार आहिनि उहे पाण खे ईअं अकेला न सम्झनि, मां आहियां। त पोइ रावी लिखे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एॾी जॾहिं असांखे दिलदारी था ॾियनि, पोइ असां गुनाहगारनि खे हया न अचे जो असां बि गुनाह छॾे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते अमल करण वारा बणिजी पऊं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾो अहसास पंहिंजे उम्मत जो, असां बेफ़िक्र आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सचो पैरोकार ऐं ताबेदार बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।